नवाबशाह बिरोही ग्राउंड ते फाइनल मैच कफी टाइगर्स ऐं इकरा हीरोज़ जे विच में तमाम ज़बरदस्त मुक़ाबले बाद इकरा हीरोज़ फाइनल खटे वरितो। नौजवाननि जे टैलेंट खे अॻिते आणण लाइ महिनतूं सर अंजाम ॾींदड़ कैफे टाइगर्स ओनर इनायतुल्लाह ज़रदारी, चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद उस्मान सोलंकी, ऑर्गेनाइज़र अमानुल्लाह सोलंकी, याकूब सोलंकी, सदाम हुसैन सोलंकी, राजा सोलंकी, अब्दुल वहीद सोलंकी तरफ़ां ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ास सिटी सदर पीपीपी खान बहादुर भट्टी ऐं इंडस रेंजर्स ऑफिसर मेजर मोहसन ॿिन्ही टीमनि विच में ट्रॉफियूं ऐं विनर टीम खे मोटरसाइकिल समेत कैश इनामात ॾिना। प्रोग्राम में कवरेज लाइ महिमान ख़ास A1 टीवी न्यूज़ ब्यूरो चीफ फयाज़ हुसैन ज़रदारी, रहम अली ज़रदारी प्रोग्राम में शिरकत कई। आयल महिमाननि ते गुल निछावर कया विया। प्रोग्राम में ताउन कंदड़ सेठ अमीर हुसैन ज़रदारी, फयाज़ अली ज़रदारी, इलाइक़े वासियुनि ऐं शहरियनि वॾे अंग में शिरकत कई। HRJDU न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDU न्यूज़।